इन छोरी जी हथनि जी मानी न खजा न तो किसे हार मिलाए दे बाबा मां दुश्मनी जे शक में भजी भजी थकी जे करे हाणे इन मानीअ में ज़हर हूंदो या नशो इन घटि काई सुनी त पवंदी। साहब मूंखे ख़बर आहे त जेसीं ताईं इहो मीर जाफ़र शाहनवाज़ ख़ान मथां FIR दाख़िल न कराईंदो हितां वापसि कोन ईंदो। 24 कलाक हुनजी पिछ में वेठा ऐं हाणे वरी मुंहिंजे मथां FIR था दाख़िल कनि। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी दोस्तों पोइ एपिसोड ॾिठी तव्हां नेक्स्ट एपिसोड जी नई अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। छा वाकई हाणे शाहनवाज़ ख़ान के पुलिस गिरफ़्तार कंदी? छा शाहनवाज़ ख़ान गिरफ़्तार थी वेंदो या FIR शाहनवाज़ ख़ान जे मथां थी वेंदी? छोकिरी खे पढ़ाई खे अगवा कयो वेठो आहे, आख़िर छा थींदो छा न थींदो सॼी अपडेट्स ॾियूं था हिन नंढड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे यूट्यूब चैनल उदासी TV के ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था जी अपडेट जी तरफ़। दोस्तों कल ही मां तव्हांखे ॿुधाए छॾियो पोइनि किस्तनि में त बाबा शाहनवाज़ ख़ान नेठि पुलिस जे हथां ई गिरफ़्तार थींदो। इनखे मारींदा कोन, इहो पुलिस इनखे कमज़ोर कंदी, नेठि हीअ हथीको थी वेंदो, इहो अॻुवां वारो केस बि लॻंदो ऐं पर छोकिरी खे विहायूं वेठो आहे ऐं इहो केस बि इनजे कंध में पवंदो। अहिड़े हिसाब सां घणो कुझु थियण वारो आहे शाहनवाज़ ख़ान जे ख़िलाफ़। ऐं हाणे मंसूर ख़ान एॾो त इन जा जेको आहे न रस्ता रोक कंदो, एॾो इन खे कानून जे ज़रिए शाहनवाज़ ख़ान खे हथीको करण जी कोशिशि कंदो, छो त पुलिस बि हाणे उनजो साथ ॾेई रही आहे। पोइ इन केसनि में मां लगातार तव्हांखे ॿुधायो त पुलिस शाहनवाज़ ख़ान जो साथ हाणे कान ॾींदी, हू बि सम्झी वई आहे, हाणे मंसूर ख़ान जो साथ ॾींदी। ऐं होॾां जेको आहे दोस्तो रहज़न ऐं मुराद वारा बि मां तव्हांखे ॿुधायो त हाणे मंसूर ख़ान जा सम्झो हिकिड़ा मुरीद थी विया न, उहो विरधा बि कोन इनजे की कुझु बि थी वञे ऐं हाणे तमामु जल्द इन्हनि जो उठाव बि कराए छॾींदो ऐं ॿई धुरियूं भाकुर पाए खीरखंड थी वेंदियूं ऐं शाहनवाज़ ख़ान जे लाइ मुसीबत थी वेंदी। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।